हैदराबाद में जश्न आज़ादी की मुख्य तकरीब सर्किट हाउस में थी, जंहिंमें कमिश्नर बिलाल अहमद मेमण, मेयर काशिफ शोरो, डीआईजी पीर मोहम्मद शाह, डीसी फवाद गफार सुमरो ॿियनि शिरकत कई। उन मौके ते झंडो फड़कायो वियो ऐं केक काटियो वियो। तकरीब खे ख़िताब कंदे कमिश्नर बिलाल अहमद मेमण ऐं मेयर काशिफ शोरो चयो त असां ख़ुशनसीब आहियूं जो आज़ाद मुल्क में रहूं था। मुल्क जी आज़ादी में असांजे वॾड़नि जूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि। कमिश्नर चयो त असांखे हर सूरत में पाकिस्तानी बणिजणो आहे। इन लाइ असांखे पाकिस्तान में तयारु थियल शयूं इस्तेमालु करणियूं पवंदियूं, छाकाणि त जेसिताईं असां पंहिंजी आम ज़िंदगी में तब्दीली न आणींदासीं त उन वक़्त ताईं असां मुआइशी तौरु मुस्तहकम न थी सघंदासीं। डीआईजी पीर मोहम्मद शाह चयो त अलीगढ़ तहरीक मुल्क जी आज़ादी जी तहरीक में बुनियादी तहरीक हुई। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना क़ौम खे मुतहद करे असांखे पाकिस्तान जो तोहफ़ो ॾिनो। डीसी हैदराबाद फवाद गफार सुमरो चयो त नौजवाननि खे तालीम जे ज़ेवर सां सिंगारे ई तरक़ी याफ़्ता मुआशिरो जोड़े सघिजे थो। वॾे वज़ीर सर मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध कामरान टिसोरी कराची में मज़ार कायद ते हाज़िरी भरे झंडो फड़कायो। मुल्क जी सलामती खुशहाली लाइ दुआ घुरी वई। वॾे वज़ीर सर मुराद अली शाह चयो त अॼु मुल्क जी आज़ादी जो छाहतरों रिहाड़ो मल्हायो पियो वञे। अॼु जे ॾींहुं असांखे कश्मीरियुनि खे बि यादि करणु घुरिजे। गुजरात जो कासाई कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे, जंहिंजी मज़म्मत कयूं था। मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो त असेंबलियूं टुटी चुकियूं आहिनि, हाणे इलेक्शन ॾांहुं वेंदासीं। सिंध ऐं बलोचिस्तान में जल्द निगरान हुकूमत अची वेंदी। सिंध में हिकु ॿिनि ॾींहं में निगरान वॾो वज़ीर मुक़ररु थी वेंदो। अनवारुल हक़ काकड़ खे निगरान वज़ीर आज़म थियण ते मुबारकबाद ॾियां थो। हिन चयो त सिंध जे निगरान वॾे वज़ीर लाइ नालो ॿाहिरियां न ईंदो। जेको नाला हिन ऐं अपोज़िशन लीडर डिस्कस कया आहिनि, उन्हनि मां ई कंहिं हिक खे फाइनल कयो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सखर जे सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मज़म्मत करे चयो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। पाकिस्तान जी आज़ादी जो 76हों दिहाड़ो अॼु रिवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। वफ़ाक़ी गादी वारे शहर में 31 ऐं सूबाई गादी वारनि शहरनि में 21 तोपनि जी सलामी सां ॾींहं जो आगाज़ कयो वियो। मस्जिद में मुल्की सलामती जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। कराची मज़ार कायद लाहौर में मज़ार इक़बाल ते गार्ड्स जी तब्दीली वारी तक़रीबूं मुनक़िद कई वयूं। मज़ार कायद ते नाइबल अकेडमी जे कैडेट ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं, जॾहिं त मज़ार इक़बाल ते गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं पाक फ़ौज जे जवाननि हवाले कई वयूं। इस्लामाबाद जे कन्वेंशन सेंटर में मुख्य तक़रीब थी। तक़रीब में सदर डॉक्टर आरिफ अलवी, सेनेटर चेयरमैन सादिक संजरानी, अॻूणे स्पीकर राजा परवेज़ अशरफ समेत आला इख्तियारनि ऐं परॾेही महिमाननि शिरकत कई। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, खैरपुर, नवाबशाह, मिरपुर बदीन थरपाकर समेत शहर शहर में आज़ादी जो जश्न मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद में जश्न आज़ादी जी तक़रीब खे ख़िताब कंदे सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो त सियासतदाननि ऐं स्टेक होल्डर्स खे दरगुज़र जो रस्तो इख्तियार करणु घुरिजे। पाकिस्तान पंहिंजे लीडरनि खां तक़ाज़ा करे थो त इहे मुतहद थियनि, नफ़रतुनि बदिरां मोहबतुनि खे हथी वठाइणी पवंदी। हिन वधीक चयो त सदर आरिफ अलवी वधीक चयो आहे त इंसाफ़ जे लाइ ॿी धुर खे ॿुधणु लाज़मी आहे। जंहिं मुल्क में इंसाफ़ न हूंदो उहो विखरी वेंदो। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमनि जी क़रारदादनि तहत हल थियणु घुरिजे।